सिंध ऐं मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त छा कराची पोर्ट ट्रस्ट सिंध फतह करे वरिती आहे। सिंधियुनि जा 19 क़दीम ॻोठ ख़ाली करण जा हुकुम जारी कंदड़ केरु आहे? कहिड़ा कहिड़ा ॻोठ ख़ाली करण लाइ नोटिस ॾिना विया? इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजनि साथियुनि दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि सां शेयर कंदा त जीअं पंहिंजी हीअ ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। केपीटी कराची पोर्ट ट्रस्ट पारां कराची में मुहाणनि जे क़दीम वसंतियुनि समेत 19 ॻोठनि खे ख़ाली करण लाइ गुज़िरल ॾींहुं नोटिस जारी कया विया। इहे ॻोठ धरती धणियुनि जा हुजण सां गॾोगॾु सदियूं पुराणा आहिनि। इहे ॻोठ उन वक़्तु बि आबाद हुया जॾहिं कराची पोर्ट ट्रस्ट जो को बि वजूद न हुयो। कराची पोर्ट ट्रस्ट केपीटी पारां क़दीम मुहाणनि जे आबादियुनि समेत 19 ॻोठनि जे रहवासियुनि खे घर ख़ाली करण जा नोटिस जारी कया विया, जंहिं तहत इलाइक़े वासियुनि खे जल्द घर ख़ाली करण इलाइक़ो छॾण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हाणे ॿुधाए पियो वञे त कराचीअ जी 52,000 एकड़ जेका सामूंडी पट्टी आहे उनखे कराची पोर्ट ट्रस्ट जी मिल्कियत करार ॾिनो वियो आहे। केपीटी इख्तियारनि तरफ़ां पब्लिक नोटिस जारी कंदे हिजरत कॉलोनी, सुल्तानाबाद, NTR कॉलोनी, चाइना क्रेक्स ऐं गुलशन कॉलोनी समेत सिकंदराबाद आहे, डाक्स कॉलोनी आहे, मजीद कॉलोनी आहे, इंटेलिजेंस कॉलोनी आहे, सस्ती बस्ती आहे, मच्छर कॉलोनी आहे, मोहम्मदी कॉलोनी आहे, उनजे रहवासियुनि खे नोटिस मोकिलिया विया आहिनि। इन खां सवाइ सालेह आबाद, यूनिस आबाद, न्यू यूनिस आबाद, क्रेक्स विलेज, काका पीर ऐं भुट्टा विलेज समेत मोहाणनि जे ॿियनि क़दीम आबादियुनि खे बि घर ख़ाली करण जा नोटिस जारी कया विया आहिनि। केपीटी मूजिबि ॼाणायल ज़मीनूं पोर्ट ट्रस्ट जूं मिल्कियत आहिनि, जिते इन्हनि माण्हुनि गैर क़ानूनी कब्ज़ो कयो आहे, जेकी फौरी तौर ते ख़तमु कराया वेंदा। हू था चवनि इन ॾिस में सिंध हुकूमत छा पई करे? हुनजो पंहिंजो को मौक़िफ़ 2 ॾींहं गुज़रण बावजूदि न आयो आहे। सिंध जे इंच ज़मीन जी मुहाफ़िज़ ऐं मालिक सिंध हुकूमत आहे ऐं सिंध जा क़दीम रहवासी इन ज़मीन जा मालिक आहिनि। केपीटी वफ़ाक़ी इदारो आहे, जंहिंजूं वाॻूं हिकु वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद जुनीद अनवर चौधरीअ जे हथ में आहे। छा केपीटी ही सॼो अमल उन जे हुकुम हेठि करे रही आहे? जेकॾहिं वफ़ाक़ी वज़ीर इन जो नोटिस नथो वठे त उन बाबति बि इहे ख़दशा हक़ीक़त में तब्दील थी वेंदा त हीउ जेको सॼो अमल आहे सो संदसि हुकुम ते कयो पियो वञे। हीउ सिंध जी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जे नाले सिंध जी सरज़मीन सिंधी माण्हुनि जे पेरनि हेठां खिसकाइण जो अमल जारी आहे। आख़िर सदियूं पुराणा ॻोठ ई निशाने ते छो आहिनि? जॾहिं त पाकिस्तान ठहण खां पोइ सिंध समेत कराचीअ जी लखें एकड़ ज़मीन ते ॿियनि मुल्कनि मां ऐं ॿियनि सूबनि मां आयल माण्हुनि गैर क़ानूनी कब्ज़ो कयो आहे। हिननि उते पंहिंजूं आबादियूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि। उहे कंहिंखे छो नथियूं नज़र अचनि? अफ़गानियुनि, बिहारियुनि, बंगालियुनि समेत ॿियनि सूबनि मां आयल लखें माण्हू गैर क़ानूनी तौरु कराचीअ जी ज़मीन ते कॉलोनियूं क़ाइमु कई वेठा आहिनि, फार्म ठाहियो वेठा आहिनि, प्लाज़ाऊं ठाहियो वेठा आहिनि, पर इन्हनि ख़िलाफ़ को बि एक्शन थींदे नज़र नथो अचे। आख़िर सिंधी माण्हुनि जूं वसतियूं गैर सिंधी इंतिज़ामिया ऐं वफ़ाक़ी इदारनि जे अखे जो कंडो छो बणिजी वयूं आहिनि? ही कराची शहर मां सिंधियुनि खे बेदख़ल करण जी साज़िश आहे। जीअं कराचीअ ते हिकु मख़सूस धुर खे मुकमिल क़ाबिज़ कयो वञे। ही पंहिंजे वतन में सिंधी माण्हुनि सां थींदड़ नाहक ज़ुल्म ऐं ज़्यादती
कहिड़नि नतीजनि खे जनमु ॾींदो। इन लाइ मुल्क जी वेझी तारीख़ में कई मिसाल मौजूदु आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।